नाज़रीन, पूरे मुल्क जियां दादू में भी पुलिस जे शहीदन जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन हवाले सां ॾिसूं था आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर दानिश खुश्क जी रिपोर्ट। पूरे मुल्क जी दादू में भी 4 अगस्त योम शोहदाए पुलिस ॾियारो एहतराम ऐं अक़ीदत सां मल्हायो वियो। SSP दादू डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो, ASP मुनीब अहमद ऐं पुलिस जे आफिसरनि पुलिस हेडक्वार्टर में क़ाइम यादगार शोहदा ते ख़सूसी पुलिस जे दस्ते सां सलामी ॾियण बाद शहीद एहलकारनि ऐं आफिसरनि जे आख़िरी आरामगाहुनि ते पहुची गुल निछावर करे फातह पढ़ण बाद दादू जे पुलिस हेडक्वार्टर में पुलिस शोहदा ॾियारे जे हवाले सां तकरीब कोठाई वई। तकरीब में अमन अमान ख़ातिर पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश करे शहादत जो अज़ीम दर्जो हासिल कंदड़ दादू पुलिस जे आफिसरनि ऐं एहलकारनि जे पोयरनि शिरकत कई। तकरीब में SSP दादू डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो, ADC समीउल्लाह वगण, ज़िले जे तमाम DSP समेत पुलिस जे जवाननि शिरकत कई। तकरीब में शहीद पुलिस एहलकारनि जी डॉक्यूमेंट्री पेश कई वई, जॾहिं त यादगार शोहदा ते क़ौमी तरानो पेश करे सलामी ॾिनी वई। उन मौक़े ते शहीदनि जे वारसनि ऐं पुलिस आफिसरनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेके पुलिस जा शोहदा आहिनि उनजी अज़ीम तरीन क़ुर्बानी खे यादि करण जो, कमेमोरेट करण जो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहुं असां हिकिड़ो पंहिंजो जेको अज़म आहे अवाम जी जान माल ऐं इज़तुनि जी हिफ़ाज़त करणु, उनखे रिन्यू कंदा आहियूं। ऐं मां सम्झां थो कि जेके असांजा शहीद आहिनि, इहे असांजे लाइ मशले राह आहिनि, रोशन सितारो आहिनि। असांजी हर वक़्तु इहा कोशिशि हूंदी आहे दादू पुलिस जे हर हिकु अफ़सर, हर हिकु जवान जी, कि हथुल इम्कान कोशिशि कयूं कि असां पंहिंजे जेको दादू ज़िलो आहे उन जे हर हिकु फ़र्द जी जान माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त कयूं। ऐं इन में असांखे का बि क़ुर्बानी ॾियणी पए थी, असां उन खां पोइ ते नथा हटूं। जेके असांजा शहीद आहिनि, जेको 1, 2 न 4 न 100 जी तादाद में आहिनि, ऐं इन मां हर हिकु शहीद हिन ॻाल्हि जो मज़हर आहे कि दादू पुलिस हुयूर पुलिस आहे, दादू पुलिस दिलेर पुलिस आहे, दादू पुलिस बहादुर पुलिस आहे। क़ुर्बानियूं ॾींदी आई आहे, क़ुर्बानियूं ॾींदी रहंदी, पोइ ते न हटी आहे, पोइ ते न हटंदी। ऐं जेसि ताईं असां दादू पुलिस खे 100% जुर्म खां ऐं क्राइम खां पाक नथा कयूं, असां सुकून सां न वेंदासीं। अमन अमान जे क़ाइमु रखण लाइ हितां जे आफिसर ऐं जवाननि पंहिंजे जाननि जो नज़रानो ॾेई, वॾी क़ुर्बानी ॾेई अमन जो गवारो बणायो। ऐं अॼु हिन 4 अगस्त ते असां अहद था कयूं त उन जे क़ुर्बानीनि खे राय गन वञो न ॾींदासीं। ऐं इंशाअल्लाह असां इन जी तसलसल खे वधाईंदासीं ऐं अमन अमान क़ाइमु रखंदासीं। असां उन जे फैमिली सां गॾु आहियूं ऐं शहीदनि खे असलाम पेश कयूं था। जिन माण्हुनि, जिन पुलिस ऑफिसरनि पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, रूल ऑफ लॉ जे लाइ, अमन ऐं शांतीअ जे लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ हीउ हिकु ॾींहुं मल्हायो पियो वञे। ऐं इहा हिकु बहितरीनु कावश आहे जेका हर साल जे वांगुरु हिन दफ़े बि उन्हनि तमामु फैमिलीज़ खे घुरायो वियो आहे ऐं उन्हनि तमामु फैमिलीज़ खे, उन्हनि तमामु शोहदा खे ख़राज अक़ीदत ॾिनी वेंदी। दादू पुलिस जे शहीदनि जे फैमिली जो ॾींहुं अॼु, ऐं असांखे शहीदनि ते फ़ख़्रु आहे। मुंहिंजो बिरादर सैयद आफ्ताब शाह जेको 2011 में अल्फला थाणे जी हद में शहीद थियो, असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे भाउ ते। शहीदनि जे तरफ़ां असांखे सलाम आहे मुंहिंजे पंहिंजे भाउ खे, बिरादर खे, सभिनी शहीदनि खे जीअं पंहिंजे जान ॾेई सर अंजाम ॾिना ऐं पंहिंजे क़ौम खे सलाम जे पेश कयूं था। तकरीब में शहीदनि जी फैमिलियुनि खे गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त शिरकत कंदड़नि जो चवणु हो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजे वतन ख़ातिर अज़ीम क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीदनि खे कॾहिं बि न विसारे सघंदियूं। दादू जे अमन ख़ातिर तोड़े मुल्की सलामती लाइ पंहिंजी जानियुनि जा नज़राना पेश कंदड़ अज़ीम शहीदनि खे सलाम पेश कजे थो। उन्हनि चयो त बहादुर सिपाही रत जे आख़िरी फुड़े ताईं समाज दुश्मन अनासरनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियण लाइ हर वक़्तु तयारु हूंदा आहिनि। कैमरामैन असद खुश्क सां गॾु दानिश खुश्क, आवाज़ TV न्यूज़ दादू।